अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जी साबिक़ वज़ीर आज़म ऐं बहादुर अॻवान शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसीअ जे मौक़े ते खेसि ख़राज तहसीन पेश कनि था पारां KTV वेब न्यूज़ ग्रुप। इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जी साबिक़ वज़ीर आज़म ऐं बहादुर अॻवान शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसीअ जे मौक़े ते खेसि ख़राज तहसीन पेश कनि था पारां KTV वेब न्यूज़ ग्रुप। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। ख़बरुनि जी दुनिया।